नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे भुटोवाणी मौला दरगाह गुलाब शाह जीलानी पाड़े में गंदगी जा ढेर लगी विया आहिनि। गटर ऐं नालियूं मुकमल नाकारा बणिजी वियूं आहिनि। केतिरनि ई सालनि खां सफ़ाई न थियण सबबि कचरे जा ढेर लगी विया आहिनि। नालियूं ऐं गटर लटिजी विया आहिनि। गटरनि जो पाणी घरनि में दाख़िल। म्युनिसिपल इंतज़ामिया को बि ध्यानु न ॾिनो आहे। पाड़े वासियुनि पाण सफ़ाई करण ते मजबूर। पाड़े में साफ़ियुनि जी टीम जी पहुचण ते इलाइक़े वासियुनि अली बख्श खुश्क वडेरो नूर मोहम्मद मला मोहम्मद उर्स मला अली मोहम्मद मीर बहर अब्दुल रज़ाक मला ऐं ॿियनि चयो आहे त केतिरनि ई सालनि खां सफ़ाई न थी आहे। जॾहिं त कुझु अरसो अॻु हिते हालो ज़ात जो को ठेकेदार हिते गटर पाइप लाइन विछाइण जो ठीको खणी आयो, जंहिं ग़लति तरीक़े सां पाइप लाइन विछाए अॻूणे गटरनि जो नेकाल बि बंदि करे छॾियो, जंहिं सबबि गटरनि जो पाणी नालियुनि रोडनि ऐं घरनि में काई पियो। हिते सालनि खां सफ़ाई जो अमल न थी सघियो आहे। इलाइक़े वासियुनि पाण सफ़ाई करण ते मजबूर आहिनि। वधीक चयो त गलियुनि जी अहिड़ी हालत आहे जो को बि मैयत बि कढी नथा सघूं। NDC ठठो ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त पाड़े जी सफ़ाई कराए गटरनि जे गंदे पाणी जी नेकाली लाइ मुस्तकिल हल कढियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।